जी नाज़रीन, कंदाकोट मां आम ख़बर जागा शेयर कंदा हलूं। कंदाकोट भरिसां 1 महीनो अॻु कंदाकोट ए सेक्शन थाणे जी हद मां क़तल थी वियल सोराब सावंत जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां कचे वारे इलाइक़े गुबलो पुलिस थाणे जी हद ॻोठ यारू सुंदराणी मथां चढ़ाई। सुंदराणी बिरादरी पारां पुलिस मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई। ॿिए तरफ़ मक़तूल जे वारसनि सावंत बिरादरी पारां सुंदराणी बिरादरी जे घरनि मथां जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे मुमताज़ सुंदराणी क़तल जॾहिं त अकबर सुंदराणी समेत 2 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। ॿिन्ही धुरनि जा घर हिक ॿिए जे साम्हूं हुजण करे वधीक खूनारेज़ी थियण जो ख़तरो पिणु आहे। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे जॾहिं त पुलिस पारां झेड़े खे टारण लाइ के बि कोशिशूं न वरितियूं वयूं आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GT न्यूज़ कंदाकोट।